सांगड़ वेझो मंगले थाणे जे वर्कशॉप भरिसां मुबैना तौर फसल जी भेल तां ज़मींदार उठ जी ॼंग वढी छॾी। भाॻियो सूमर बीहण उठ जी वढियल ॼंग साण खणी प्रेस क्लब वर्कशॉप पहुतो। भाॻी सूमर बीहण दाहींदे ॿुधायो त उठ झंग छिड़िया चरंदो हो। हू जीअं पंहिंजे उठ जे समाव सिध ते वियो त संदसि भली नस्ल जे उठ जी ॼंग वढियल हुई। अहिड़ो इतला उन मुंड जमड़ाऊ थाणे ते पिणु ॾिनो, पर पुलिस ॿुधण अणॿुधी करे खेसि थाणे तां मोटाए छॾियो। भाॻी जो चवणु हो त संदसि गुज़र सफ़र जो ज़रियो इहो उठ आहे। मामले जो SSP सांगड़ नोटिस वठे ऐं वेशी सिफ़त जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करे साणुस इंसाफ़ करे राब्तो करे। मंगली पुलिस ॿुधायो त मामले जी अणधुरी जांच करे रहिया आहियूं। बेज़बान जानवर मथां ज़ुल्म कंदड़ खे कतई बख़्श न कबो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।